लुंड सरदार के सहाफ़ी जो क़त्ल वारे जुमिले परेशान करे छॾियो। मीडिया जे दोस्तनि खे हथ तो ॿधां त सहाफ़ी जो क़ातिल न लिखो ऐं न चओ। अहिड़ो इज़हार सरदार ख़ालिद ख़ान लुंड सिंध हाई कोर्ट बेंच में ज़मानत वारी दरख़्वास्त दाख़िल कराइल जी ॿुधणी खां पोइ अदालती कमरे मां ॿाहिरि निकिरण बाद अदालती अहाते ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़ालिद ख़ान लुंड चयो त अदालत मां इंसाफ़ जी उमेद आहे। क़त्ल में मुलविस न आहियूं, सियासी मामिलो आहे। जेसीं ताईं अदालती फ़ैसिलो नथो अचे उन वक़्त ताईं क़ातिल न चओ। इन खां अॻु अदालत में ॿुधणी दौरान संदसि वकील कुर्बान अली मलाणो अदालत में दलील ॾियण खां पोइ अदालत 17 सेप्टेम्बर ताईं 5.5 लख रुपयनि एवज़ PPMNA ख़ालिद ख़ान लुंड ऐं संदसि पुट नूर मोहम्मद ख़ान ऐं शहबाज़ ख़ान लुंड जी अदालत संदन उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।